नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। मोरो ख़बर मोरो में पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखंदड़ मंजूर अली माछी, मीर वज़ीर अब्बास माछी पंहिंजे भाइरनि दोस्तनि समेत पीपल्स पार्टी के अलविदा करे पीपी शहीद भुट्टो में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इन सिलसिले में एक तकरीब थी गुज़री, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो जे अॻवान ख़ालिद हुसैन खोसो, मोहम्मद सालिक चांडियो, गुलाम अकबर जलबाणी ऐं ॿियनि शिरकत कई, जिथे हिन शमूलियत जो अहिड़ो ऐलान कयो जिनमें मंजूर अली माछी, मीर वज़ीर अब्बास माछी, अयाज़ अली, मुमताज़ अली माछी ऐं ॿियनि शामिल आहिनि। इन मौक़े ते हिननि चयो त हाणे असांजो मरण जीअण पीपी शहीद भुट्टो सां आहे। असां शहीद भुट्टो जे अॻवान ते मुकमल एतमाद आहे। शहीद मीर मुर्तज़ा जे छॾियल मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण लाइ क़यादत सां गॾु हूंदासीं। जॾहिं त पीपी शहीद भुट्टो जे अॻवान ख़ालिद हुसैन खोसो, मोहम्मद सालिक चांडियो, गुलाम अकबर जलबाणी ख़िताब कंदे चयो त अवाम मौजूदा हुक्मरान जमात जी पार्टी खां बेज़ार थी चुकी आहे, जंहिं करे हू पीपी शहीद भुट्टो में शामिल थी रहिया आहिनि, जेका सिंध तर्जुमान पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। शहीद भुट्टो पार्टी में शमूलियत कंदड़ दोस्तनि खे भलीकार कयूं था ऐं हर ॾुखे वक़्त साण गॾु हूंदासीं। का बि नाजाइज़ी बर्दाश्त न कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।